सखर जे आबाद थाणे जी हद ॻोठ नसीराबाद में अगवा थियल 3 मगवी केतरा ई ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। टिनी मुगवियुनि जे वारसनि पारां एहतजाज जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। मुगवी पीरसन बदरदीन शेख ऐं ख़ादिम तोड़े वहीद मेमण जे वारसनि पारां SSP ऑफिस आॾो धरणो हयो वियो। इन खां कुझु ॾींहं अॻु बि सखर जे मुख्य बस टर्मिनल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो हो। आम चूंडुनि में पुलिस वधीक मसरूफ़ हुजण करे मुगवियुनि जी बाज़ियाबीअ लाइ को बि तहरुक न वरितो आहे। टिनी मुगवियुनि जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस संदन मुगवियुनि जी बाज़ियाबीअ लाइ को बि तहरुक न पई वठे, जंहिं करे संदन घर भाती सख़्तु परेशान आहिनि। 20 ॾींहं पहिरियों मुंहिंजो पीउ अगवा थी वियो आहे। उनमें 15 लख रुपया असां खां धाड़ेल घुरनि था। इहा ख़बर न आहे किथां ॻाल्हाइनि था उहे, इहा असांखे ख़बर न आहे। असांजो मुतालबो आहे 2 माण्हू बाद में खजी विया आहिनि। 24 तारीख़ ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। असां क़ुर लोॾियूं था, क़ुर घुमाया आहियूं कचे में। असां ग़रीब ऐं बिल्कुलु असांखे इंसाफ़ खपे। असां लाइ माण्हू मोटिया वञनि, हितां जेके खजिया विया आहिनि माण्हू मोटी अचनि। काई दुश्मनी न आहे। इहो हाणे कमु शुरू थी वियो आहे धाड़ेलनि जो पंहिंजे पैसनि वसूलीअ जे करे। मसइलो इहो न कंहिंसां असांजी दुश्मनी आहे, न कंहिंसां असांजी उहा ई ॿी का आहे। हरूभरू खामखा असांजे बाबे खे खयो वियो आहे। न असां वटि को पैसो न को पाई। असां ग़रीब आहियूं, रोज़ कमाए रोज़ खाऊं था। इहे न आहे त को असां वटि को पैसा आहिनि, का दौलत आहे। न न असां पुलिस बि असां सां कोई तावन नथी करे। पुलिस ते बि विया आहियूं, धरणा आया आहिनि। माना जेको थियो आहे असांखां कयो आहे, कोई तवजो ई नथो ॾे। ग़रीब जो को आहे ई न नी। वॾी नाजाइज़ आहे। पहिरियां हिकिड़ो खणी वियो माण्हू, हाणे ॿ ॿिया माण्हू खणी आया आहिनि। अञा धमकियूं मिलनि थियूं त अञा ॿिया बि माण्हू खणंदासीं। मुंहिंजे बाबे खे 24 तारीख़ ते खयो वियो ऐं हिकिड़ो अमराव असांजो महीनो थी वियो आहे उनखे, उहो बि हिन महिल ताईं न मोटियो आहे। बछड़ो पुलिस आसरा ॾिए थी। हाणे असां SP साहब वटि आया आहियूं। ॾिसूं SP साहब असां छा थो तावन करे, पोइ न त असां रोड ब्लॉक कंदासीं। असां वटि ॿियो को हल ई न आहे न। ग़रीब आहियूं बाबा, ग़रीब आहियूं। असां रोड ते ई ईंदासीं। 20-25 ॾींहं पहिरियों असांजो बदरदीन शेख अगवा कयो वियो हुयो। उन खां पोइ 24 तारीख़ अब्दुल वहीद मेमण ख़ादुम हुसैन शेख अगवा कयो वियो आहे। असां धरणो बि हयोसीं स्टान ते। उन जे बावजूदि सोलंगी साहब DSP हाजी मोहम्मद इब्राहिम साहब खे चयईं त साईं असां तव्हांजे माण्हुनि खे मोटाईंदासीं। 2 ॾींहं असांखे मोहलत जो। 2 ॾींहंनि खां पोइ इंशाअल्लाह पुलिस जेको आहे सो पाण ई रिज़ल्ट कढंदी। सखर ज़िले में डिघे अरसे बाद 3 माण्हुनि जे अगवा खां पोइ धाड़ेल फैक्टर जे ॿीहर सरगर्म थियण जा इशारा मिली रहिया आहिनि। पुलिस खे घुर्जे त मुगवियुनि जी बाज़ियाबी ऐं अमन अमान लाइ तुर्त जोगा कदम खणे त जीअं वधीक हालतूं ख़राब न थियनि। कैमरामैन नज़ीर चांडियो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।